कराची सिंधियुनि ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़नि जो शहर आहे। उहा ॻाल्हि त सम्झ में अचे थी, पर कराची ॿियनि सूबनि जे माण्हुनि जो शहर बि आहे। अहिड़ी ॻाल्हि कॾहिं लाहौर, कोयटा, पिशावर लाइ ऐवान अंदरि नाहे कई वई। सिंध जो घरू वज़ीर ज़ियाल अंजार ऐवान में दुनिया जी ॼाण में इज़ाफ़ो कंदे ॿुधाए रहियो हो त कराची ते जेतिरो हक़ उर्दू ॻाल्हाईंदड़नि जो आहे, एतिरो ई हक़ बलोचनि, पठाननि ऐं पंजाबियुनि जो बि आहे। के नंगे ऐसे ना कहें। ये कराची सिंधियों का भी उतना ही है जितना उर्दू स्पीकिंग का है, उतना ही पंजाबियों का भी है, उतना ही पठानों का भी है। घरू वज़ीर साहब, शायदि अवां अफ़गाननि खे विसारे वेठा आहियो, छो त कराची में केतिरनि ई अफ़गाननि खे बि नौकरियूं मिलण जा इंकशाफ साम्हूं अची चुका आहिनि। घरू वज़ीर खां कुझु सुवाल आहिनि। छा मुल्क जे ॿियनि सूबनि जे गादीअ वारनि शहरनि में एतिरा सिंधी माण्हू सरकारी नौकरियुनि में आहिनि जेतिरा माण्हू कराची में ॿियनि सूबनि जा नौकरियूं करे रहिया आहिनि? ही सखावत जा दरवाज़ा रुगो अवां ई खोलियो वेठा आहियो, या ॿियनि सूबनि में बि ॿियनि क़ौमनि लाइ अहिड़ा ई दरवाज़ा खुलियल आहिनि? घरू वज़ीर साहब, ॿुधायो त अवां पंहिंजे पार्टी जे वोट ख़ातिर सिंध जे माण्हुनि जे रोज़गार ते ॿियनि माण्हुनि खे क़ाबिज़ थियण जी दावत छो ॾेई रहिया आहियो? सिंध अंदरि जैली डोमिसाइलनि ज़रिए ॿियनि सूबनि जे माण्हुनि जो कहिड़ो हक़ आहे? चयो वञे थो त सिंध मुंबई बेकरीअ जो केक न आहे जो उनखे काटे सघिजे, पर नौकरियुनि ऐं रोज़गार ते धाड़ो मुंबई बेकरीअ जे केक खां टुकड़ा करण खां बि वॾी वारदात आहे। कराची सभिनि जो शहर आहे, उहा वज़ाहत आख़िरकार रुगो हिकु शहर लाइ छो? मुल्क जे ॿियनि शहरनि बाबति अहिड़े क़िस्म जूं वज़ाहतूं छो न थियूं अचनि? घरू वज़ीर साहब, छा अवां उन्हनि मुख़्तसर सवालनि जा जवाब ॾींदा? कराची को आपको ये तस्लीम करना पड़ेगा कि आपके प्रोविंस ऑफ सिंध का दारुल खिलाफा है। ऐसे तकरीरें करने से कोई कराची इधर उधर नहीं हो जाएगा। दारुल खिलाफा है और रहेगा।